टंडबाग में डिवाइस होल्डर ते मुस्तक औरतुनि खां रक़म कटण जा इल्ज़ाम। टंडबाग में एक डिवाइस होल्डर सिकंदर मला ते इल्ज़ाम लगायो पियो वञे त हू मुस्तक औरतुनि खे मिलंदड़ माली इमदाद मां फी औरत खां 2500 रुपया कटौती करे रहियो आहे। मुतासिर औरतुनि मूजिबि जॾहिं हिन खां उन बाबति पुछो वञे थो त हू मुबैना तौरु चवे थो त असांखे को बि कुझु नथो करे सघे। इलाइक़े वासियुनि मुतासिर माण्हुनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं जेकॾहिं इल्ज़ाम सही साबित थियनि त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे जीअं मुस्तक माण्हुनि सां इंसाफ़ थी सघे। रिपोर्ट करियो आहे सिंगार अली दलवाणी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडबाओ। हिकिड़ो मिंट। हाँ हाँ टे हाँ चार हाँ पंज हाँ छह हाँ सत हाँ अठ हाँ नौ हाँ 10 हाँ 11 हाँ 12 अच्छा 12 होगा।